ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण ॾिठो त श्री सुखदेव जी स्वामी राजा परीक्षित खे ॿुधाइनि था, जॾहिं ब्रह्मा सभिनी ग्वाल बालन ऐं वचरन के ब्रह्मलोक ॾांहुं वठी वञनि था, तॾहिं श्री कृष्ण भगवान सभिनी ग्वालन बालन ऐं वचरन के उन्हनि जे रूप ऐं रंग जहिड़ो पंहिंजी माया सां ठाहे सॼे ब्रिज में 1 साल ताईं घुमंदा रहिया ऐं कंहिंखे बि इहो भेद मालूम न थियो। जॾहिं ब्रह्मा 1 साल खां पोइ वापसि अची ॾिसण लॻो त ॾिसां छा हाल आहे ब्रिजवासियुनि जो, तॾहिं अची ॾिसे त उते सभु वचरा ऐं ग्वाल बाल वेठा आहिनि, जेको ॾिसी हू अजब में पइजी वियो। तंहिं बाद श्री कृष्ण भगवान उन खे पंहिंजे चित्रभुजी रूप जो दर्शन कराइनि था। सभई चयो जय श्री हरि। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 13 अध्याय जो 3 भाग शुरू करे रहिया आहियूं। हथ जोड़े वेंती कही नैणन नीर जो हार, दोताई लुड़कन सां चरण प्रभुअ जा अपार। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था, हे राजा परीक्षित, जॾहिं ब्रह्मा रोई श्री श्याम सुंदर खे चयो, ए दीनानाथ, बिल्कुलु चङो थियो जो मुंहिंजो अपमान दूर कयव। अहिड़ो ज्ञान कंहिंखे कोन्हे जो तव्हांजे चरणनि ऐं लीलाइनि खे ॼाणी सघे। सॼे जगत खे तव्हांजी माया मोहे छॾियो आहे ऐं ॿियो को बि अहिड़ो कोन्हे जो तव्हांखे मोहे सघे। ऐं तव्हां कर्ता पुरुष थी मूं जहिड़ा ब्रह्मा ऐं ब्रह्मांड पंहिंजे हर हिकु वार में अहिड़ी तरह बदल रखो था, जहिड़ी तरह गोलर जे वण में गोलर जा गुल लॻल रहनि था। सो मां कहिड़ी गिणतीअ में आहियां। ए दीन दयाल, कृपा करे तव्हीं मुंहिंजा अपराध क्षम्या करो। मां अपराधी हीण मत, तूं गत अगम अगाध। माखन प्रभु परचो वठी मूं कटियो अपराध। जॾहिं अहिड़ी तरह केतिरी स्तुति ब्रह्मा जीअ कई, तॾहिं श्याम सुंदर मुर्की चयो, हे ब्रह्मा, तूं सॼे जगत खे पैदा करीं थो, तॾहिं बि मुंहिंजी माया तोखे भुलाए थी छॾे। इहो ॿुधी ब्रह्मा वेंती कई त हे महाप्रभु, तव्हांजो भेद को बि ॼाणी नथो सघे। तव्हांजी माया अहिड़ी प्रबल आहे जो कंहिंखे बि नथी छॾे। अहिड़ा दीन वचन ब्रह्मा जी जा ॿुधी श्री श्याम सुंदर संदसि मथो पंहिंजे चरणनि तां खणी पंहिंजी छातीअ सां लॻायो ऐं पंहिंजे हथ सां हुन जा लुड़क उगिया। मथो ब्रह्मा जो खणी गले लॻायो पाण, ब्रह्मा अखियूं हेठि कयूं लॼा शर्म साण। प्यारा भक्तों, जॾहिं ब्रह्मा श्याम सुंदर जी कृपा पाण ते ॾिठी, तॾहिं सभु ग्वाल बाल ऐं वछरा बि ब्रह्मलोक मां आणे ॾिना। सभई चयो जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो 13 अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 14, जंहिंजो नालो आहे ब्रह्मा जीअ जो स्तुति करणु। श्री सुखदेव जी चयो, हे राजा परीक्षित, जॾहिं ब्रह्मा जी श्री कृष्ण खे पाण ते प्रसन्न ॾिठो, तॾहिं पंहिंजे अपराध क्षम्या कराइण लाइ हथ जोड़े ही स्तुति कई त हे महाप्रभु, मां तव्हांजे श्याम रूप खे, जो बिजलीअ वांगुरु चमकंदड़ आहे, पीतांबर पहिरियल, मोर मुकुट ऐं पैदा पालन ऐं नास करण वारा आहियो। इहो बदन तव्हांजो 5 तत्वनि सां न ठहियो आहे।
पंहिंजे ही इच्छा अनुसार इहो रूप तव्हां धारण कयो आहे। मां ब्रह्मा थियण ते बि तव्हांजे इन रूप जी महिमा ॼाणी नथो सघां त ॿिए जी कहिड़ी सुमर्थी आहे जो तव्हांजे अनंत सुगण रूप जो भेद ॼाणी सघे। ज्ञान खां सवाइ अभिमान सां को बि तव्हांजी महिमा खे नथो ॼाणी सघे। जेको दिलो जान सां तव्हांजी शरण में अचे थो सो कुझु तव्हांजे भेद खे पहुची मुक्ति हासिल करे थो। मां बाह जे हिकु चणंग आहियां जो पंहिंजे अज्ञान करे तव्हांजी माया मोह में वेड़जी ग्वाल बाल ऐं वछड़ा चोराया हुआ ऐं तव्हां अगन जा कुंड आहियो। मुंहिंजो अपराध क्षम्या करियो ऐं चिरंग खे अहिड़ी ताक़त कान्हे जो आग जे ढेर सां बराबरी करे सघे। ऐं तव्हां सभिनी खां अलॻि आहियो ऐं हर का संसार जी शइ तव्हांजी माया सां पैदा थी आहे ऐं अॻे विच ऐं पछाड़ीअ में तव्हांजी माया जो प्रकाश रहे थो। तव्हां खां सवाइ सॼो संसार नास थी वञे थो। मूं पंहिंजी अज्ञानता सां तव्हांजो आज़मूदो थे वरितो सो केतिरनि ब्रह्माइन महादेवन ऐं ॿियनि देवताउनि खे ग्वाल बालनि जे साम्हूं हथ जोड़े बीठो ॾिसी मां शर्मिंदो थी तव्हांजे शरण में आयो आहियां। मुंहिंजो अपराध क्षम्या करियो। जीअं ॿार पंहिंजे पिता जी हिंज में वेही बेवाजिबी हालत हले त बि संदसि पीउ प्रेम सबबु कुझु बि नथो चवे, तीअं मूं अज्ञानी बालक जो अपराध क्षम्या करियो। तव्हांजे विराट रूप में 14 लोकनि जो वहिंवार रहे थो। माकोरीअ जे बदन में बि व्यापक रहो था ऐं मूं वरी पाण खे जगत जो पैदा कंदड़ थे सम्झियो, उन करे लॼी थियसि। संसार जो वहिंवार ख्वाब वांगुरु कूरो आहे। फ़क़ति हिकिड़ा तव्हीं अविनाशी पुरुष आनंद मूर्त सदाईं क़ाइमु रहो था। तव्हांजी माया तव्हांखे असरु नथी करे। मूंखे पंहिंजे चरणनि जी भक्ति ॾियो ऐं हिन बिर्ज जी गायनि ऐं ग्वालनि जो बि धन बाग़ आहे। मूंखे पंहिंजे चरणनि जी भक्ति ॾियो। हिन बिर्ज जे गायनि ऐं ग्वालनि जो बि धन्य बाग़ आहे जिन जो खीर तव्हां बालक ऐं वछड़ा रूप थी पियो था। मूंखे कहिड़ी सुमर्थी आहे जो बिर्ज वासियुनि जे बाग़ जी वॾाई करे सघां। हे महाप्रभु, तव्हां अहिड़ा दीन दयाल आहियो जो मूं पंहिंजी अज्ञानता सां तव्हांजो अपराध बि कयो त बि तव्हां दयाल थी ज्ञान रूपी जोत मुंहिंजे हृदय में रोशन कही। संसारी जीवन खे तव्हांजी भक्ति ऐं सुमरण करण खां सवाइ ॿी का वाट भवसागर पार लंघण जे वास्ते नथी मिली सघे। तंहिं करे उन्हनि खे वाजिबु आहे त तव्हांजे सुरगुण रूप जो ध्यानु ऐं तव्हांजे नाले जो सुमरण, तव्हांजे अवतारनि जूं लीलाऊं ऐं कथाऊं प्रेम सां ॿुधनि। हिकिड़ी सात बि तव्हांखे न विसारीनि त उन्हनि जे हृदय में बि ज्ञान जो प्रकाश थिए। पर सिवाइ तव्हांजी कृपा करण जे कंहिंजो चित तव्हांजे चरणनि में नथो लॻे। तंहिं करे हमेशा पंहिंजे सचे मन सां तव्हांजी दया जो भरोसो रखणु खपे। सभई चयो जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 14 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा में लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।